अस्सलाम वालेकुम। ड्रामा रिव्यू कंदासीं वेरनि जी वस्ती अचण वारो ड्रामो, जंहिंमें राणो यानी उर्फ़ राणो यानी अज़ीज़ कंबराणी भी एंट्री हणी चुको आहे। उन जी बि शूटिंग थी चुकी आहे। अज़ीज़ कंबराणी बहितरीनु एक्टिंग कई आहे वेरनि जी वस्ती ड्रामे में, ऐं इन पंहिंजी अदाकारी जा जोहर ॾेखारिया आहिनि ऐं बहितरीनु किरदारु। मुंहिंजे ख़्याल में हिन जो किरदारु वॾेरे जे पुट जो आहे ऐं जेको आहे वेरनि जी वस्ती में अहमद अली शेख बि पंहिंजी सुठी अदाकारी ॾेखारी आहे ऐं हुन बि बहितरीनु किरदारु निभायो आहे वेरनि जी वस्ती ड्रामे में। ऐं अहमद अली शेख हिकु नाले वारो अदाकार आहे, तव्हांखे ख़बर आहे हू कंहिंजे मुहताज न आहे ऐं उन पंहिंजो भरपूर महिनत करे पाण हिते पुॻो आहे। ऐं दोस्तो जेका जेका आर्टिस्ट आहिनि जंहिंमें हाजन तिवणो साहबु आहे, उन बि सुठी एक्टिंग कई आहे ऐं ॿिया अदाकार उन्हनि बि पंहिंजी भरपूर महिनत कई आहे। रिमशा शहज़ादी बि सुठी एक्टिंग करे रही आहे ऐं बहितरीनु जेको आहे वेरनि जी वस्ती ड्रामो हिन टाइम तमामु जल्द अचण वारो आहे। हिन टाइम हू शूटिंग तमामु जल्द मतिलबु मुकमिल थी वेंदी ऐं रिमशा शहज़ादी बि काफ़ी अरसे खां ड्रामे में न आहे। चंड ग्रहण में हुई, उहो ख़तमु थी वियो ऐं हर माण्हू खे इन सभिनी अदाकारनि जो इंतज़ारु आहे त इहे ड्रामो अचे त ॾिसूं। इंशाल्लाह घणो वक़्तु न लॻंदो, तमामु जल्द तव्हांजे साम्हूं इहे ड्रामो अचण वारो आहे वेरनि जी वस्ती। ऐं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तव्हांखे अगरि अहिड़ी अपडेट्स बर वक़्तु खपे त पोइ चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर करे छॾींदा कयो, जीअं ॿियनि खे बि ख़बर मिले। ऐं अगरि तव्हां सब्सक्राइब न कंदो त हर नए ड्रामे जी इंफॉर्मेशन तव्हां वटि न पुॼंदी, अपडेट न पुॼंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।